वॾो मंसूबो आहे। शुगर मिल तो हणाए छा? घर में लभे 1 किलो खंड मुकर शुगर मिठी लॻे चिगाई विच वलाईंदा। ठॻीअ जो मंसूबो आहे, ठॻीअ जो। लूसीअ सां मनायूं सेठाणीअ ठॻीअ जो मंसूबो करणो आहे। वाह रे वाह, सेठियाणी पाण ठगन जी सरदार आ। इएं न थे जो वठण जे बजाय ॾियणा पवन। शुगर सियाणी मुल्ले जी न्याणी सेठाणी वटि वॾो पैसो थी वॾो। सेठाणी सुनी पहिरें नंबर जी कंजूस, उन वटि पैसो काॾां आयो? हाँ शुगर मूं वटि मिठल आयो जेॾीमहिल मां असुल फ़क़ीर जे गेटअप में हुउसि। उन मूंखे ॿुधायो त सेठाणीअ खे वलूअ जा 12 लख पूरे न मिलिया आहिनि। 12 लख रुपया? हाणे असां ड्रामो कंदासीं जंहिंमें मुख्य किरदार तोखे करणो आहे। मूंखे छा करणो आहे? सीने सम्झाए। तूं सकरात में सम्झ त तूं मरण जे क़रीब आई। हेड़े 5000 बि असां पंहिंजे घरां ॾियूं ना बा? इहो सौदो महांगो आहे। ओ जरी 12 लख मिलंदा। 12 लख सम्झ, 12 लख 12 लख। पहिरियों दफ़ो ॿुधायो। हाणे कॾहिं न परेशान थी वई? जाकारी भली कजाए सम्झ सकरात में जीअं मश्किरनि जे ॻोठ में कई अथनि। हा उहा चिलकड़ी हिन सियारे बस पंहिंजी शादी पक्की समझजाए। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठकाओ। इहे ठकाओ ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन ई पची पिया आहिनि। न को असांजी शादी थींदी न को इहो ड्रामो ख़त्म थींदो। चिलकड़ी चॉकलेटी हे बंदूक जो ठकाओ कोन अथई, असल दिल जो धमाको अथई। इहा पंहिंजी दिल धोई दखीअ में रखी छॾ। न को पंहिंजी शादी थींदी न को चंदा खदड़े खे पुट ॼमंदो। हाणे ॾिस त धनु धोबी कीअं थो हणे गोभी। बस हाणे हुनजे दर ते असां धरणो हणंदासीं ऐं इहो धरणो तॾहिं ख़तम थींदो जॾहिं धनु असां सभिनी छड़नि जी शादी कराईंदो। हा जेकॾहिं अव्हां जे धरणे खे पुलिस पंहिंजे बेलगाम लठनि सां नाकाम बणाए छॾे पोइ बि तूं मुंहिंजी जोए। जेकॾहिं मूंखे पुलिस भॼायो न त मां तोखे भॼाए वेंदुसि ऐं अहिड़ो भॼाए वेंदुसि जो राज ॾिसंदा। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।